Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में बल्दियाती चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। वोटिंग बिना कंहिं वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। पोलिंग दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। 7 ज़िला इंतिहाई हसास करार। सूबे में हेल ताईं 1584 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थियल। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त शहरी इलाइक़नि में 4456 ऐं ॿाराड़ी में 14611 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। इमरान ख़ान जी ठाह वारे पैगाम बाबति मलिक रियाज़ ऐं आसिफ अली ज़रदारी विच में राब्ते जी मुबैना ऑडियो ते PTI जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो। PTI अॻवान शहबाज़ गिल जो चवणु आहे त हिकु कारोबारी शख़्सियत ऐं इमरान ख़ान जो मुख़ालिफ़ सियासतदान पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि। ॻाल्हि ॿोल में इमरान ख़ान सां मनसूब ॻाल्हियुनि जो हक़ीक़त सां को वास्तो नाहे। इमरान ख़ान खे कंहिं बि NRO जी ज़रूरत नाहे। इहे सभु इमरान ख़ान खां NRO घुरी रहिया हुआ जेको खेनि न मिलियो। ऑडियो वारी कहाणी कूड़ी आहे। तहरीक इंसाफ़ बे ग़लतियूं कयूं जंहिं सबबि पार्टी हिन सूरत हाल ते पहुती आहे। पर छा ज़रदारी ऐं शरीफ़ ख़ानदान ईंदड़ 40 सालनि ताईं मुल्क हलाईंदा? PTI अॻवान फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त गुज़िरियल सालनि जीअं ईंदड़ 4 ॾहाका बि ज़ाया कया वेंदा। माण्हुनि जी कावड़ खे घटि न सम्झो, उहे तवक़ो खां वधीक कावड़ में आहे। सिंध जे बैराजिस ते पाणी जी खोट ॿीहर संगीन थी वई। गुडू बैराज वटि पाणी जी सतह में घटिताई सबबि दरियाह जो वॾो हिसो ख़ुश्क थी वियो। बैराज ते पाणी जी सतह में घटिताई जो सिलसिलो जारी। सिंध जे समूरनि कैनाल्स में पाणी खोट वधीक संगीन थियण जो ख़तरो वधी वियो। तरबेला डैम में हफ़्ते खां लगातार डेड लेवल बरक़रार। ऐं सिंध ऐं ॾखण पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि शदीद गर्मी पवण जा इम्कान। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में अॼु राति बरसाति जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में झुड़ ऐं तेज़ सामुंडी हवाउनि सबबि गर्मी घटि हूंदी। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हमारी थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।